नासिम बदीन में बरसातन बाद रस्तनि ते गंदो पानी बीहण बाद गैस्ट्रो डायरिया समेत केतिरनि बीमारियुनि मुंहुं कढी छॾियो आहे। हुन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अली मोहम्मद शानी। जी बदीन के हवाले से अगर गाल कंदासीं तो बदीन में मौजूदा बरसातन खां पोइ हिन वक्त जो गंदगी जो आज़ार वधी वियो है या हेठनि इलाइक़नि में मुसलसल बरसात पवण खां पोइ पानी जो निकाल न थियण जे करे उते जो मच्छरनि जो आज़ार वधी वञण खां पोइ उते जा जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ख़ासि करे हिन वक्त जो है सो तमामु घणा जेके माण्हू आहिनि उहे गैस्ट्रो मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त इंडस अस्पताल जे डॉक्टरनि इहा तस्दीक कई है तो हेसि ताईं जो 1565 खां वधीक जेके मरीज़ आहिनि उहे जो सो गैस्ट्रो में मुब्तला थी उते जो इंडस अस्पताल में दाख़िल आहिनि जंहिंमें जो सो औरतुनि ॿारनि जो तादाद तमामु वधीक ॿुधायो पियो वञे। इन हवाले सां जेकॾहिं असीं बदीन जे 5 ई तहलकनि ते नज़र विझंदासीं गोलारची मातली तलाट टंडो बागो जे नंढनि वॾनि शहरनि में हिन वक्त जेका सूरत हाल इंतहाई ख़तरनाक बणियल है। इंतहाई जो सो उते जो है सो गैस्ट्रो जो वबा अख्तियार करे वियो है। गैस्ट्रो में मुब्तला जेके मरीज़ आहिनि न रुगो सरकारी अस्पताल पर प्राइवेट अस्पताल में रोज़ानो 100 खां वधीक मरीज़ उते जो अची रहिया आहिनि। जो मुख़्तलिफ़ जेके अस्पतालूं आहिनि से सथिजी चुकियूं आहिनि, मरीज़नि सां जेके भरिजी चुकियूं आहिनि। इन हवाले सां जेके असीं सिहत खाते बदीन जी ॻाल्हि कंदासीं त सिहत खाते बदीन तरफ़ किथे बि का एमरजेंसी बुनियाद ते मुफ़्त मेडिकल केम्प क़ाइमु करे उन्हनि जो को बि इलाजु न कयो पियो वञे। इन हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त जेके मुख़्तलिफ़ हेठियां इलाइक़ा आहिनि या जेकॾहिं वाटर सप्लाई बदीन जी ॻाल्हि कंदासीं उते गंदगी वारो पाणी बीहण जे करे उते जेको पाणी बदबूदार बणिजी वियो त उहो पाणी वापराइण जे करे अक्सर जेके माण्हू आहिनि से गैस्ट्रो में मुब्तला थी रहिया आहिनि। इन हवाले सां जेकॾहिं असीं वरी ॻाल्हि कंदासीं ज़िले इंतिज़ामिया जी त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां बि जेको आहे सो पाणी जेको बरसात जो जेको पाणी निकाल न करण जे करे उते जेको मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि या गैस्ट्रो बीमारी है सा वबा अख्तियार करे रही है। ज़रूरत इन ॻाल्हि जी है त सिंध हुकूमत समेत सिहत जी सूबाई वज़ीर खे फौरी नोटिस वठी बदीन में जेको ही वधंदड़ गैस्ट्रो आहिनि उते फौरी तौर ते कंट्रोल कयो वञे ऐं जेके गैस्ट्रो में मुब्तला मरीज़ आहिनि उन्हनि जो फौरी तौर ते इलाजु कयो वञे। जी।